أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد أخذنا ميثاق بني إسرائيل وأرسلنا إليهم رسلا كلما جاءهم رسول بما لا تهوى أنفسهم فريقا كذبوا وفريقا يقتلون وحسبوا ألا تكون فتنة فعموا وصموا ثم تاب الله عليهم ثم عموا وصموا كثير منهم والله بصير بما يعملون. لقد كفر الذين قالوا إن الله هو المسيح ابن مريم وقال المسيح يا بني إسرائيل اعبدوا الله ربي وربكم إنه من يشرك بالله فقد حرم الله عليه الجنة ومأواه النار وما للظالمين من أنصار. لقد كفر الذين قالوا إن الله ثالث ثلاثة وما من إله إلا إله واحد وإن لم ينتهوا عما يقولون ليمسن الذين كفروا منهم عذاب أليم. أفلا يتوبون إلى الله ويستغفرونه والله غفور رحيم. ما المسيح ابن مريم إلا رسول قد خلت من قبله الرسل وأمه صديقة كانا يأكلان الطعام انظر كيف نبين لهم الآيات ثم انظر أنا يؤفكون. قل أتعبدون من دون الله ما لا يملك لكم ضرا ولا نفعا والله هو السميع العليم. قل يا أهل الكتاب لا تغلوا في دينكم غير الحق ولا تتبعوا أهواء قوم قد ضلوا من قبل وأضلوا كثيرا وضلوا عن سواء السبيل. صدق الله العظيم. अलबत्ता तहकीक वरतो से असां अंजाम बनी इसराइल का ऐं मोकिलिया से असां इन्हनि जे तरफ़ केतिरा ई रसूल जॾहिं जो आणींदो इन्हनि वटि को रसूल उन शइ खे जो न चाहींदा हुआ न पसंदि कंदा हुआ नफ़्स इन्हनि जा पोइ हिकिड़े टोले खे हिकिड़ी जमात खे पूरो कयूं ऐं हिकिड़े टोले हिकिड़ी जमात खे क़तलु कंदा हुया ऐं गुमान कयूं त न थींदो को फितनो आज़माइश अज़ाब को अंधा थिया ॿोड़ा थिया कोई तौबा क़बूल फरमाई अल्लाह ताला इन्हनि जी कोई अंधा थिया ऐं ॿोड़ा थिया घणा इन्हनि मां अल्लाह ताला ॾिसंदड़ आहे उन शइ सां जो अमल कनि था। अलबत्ता की कुफ़ुर कयो उन्हनि माण्हुनि जिन चयो त अल्लाह ताला इहो मसीह इब्न मरियम आहे ऐं चयो मसीह अलैहिस्सलातु वस्सलाम ए बनी इसराइलियो इबादत कयो अल्लाह जी जेको रब आहे मुंहिंजो ऐं रब आहे तव्हांजो बेशक इहो जेको शरीक बणाईंदो अल्लाह सां या शिरक कंदो अल्लाह सां पोइ बेशक हराम कई अल्लाह ताला इन ते जन्नत ऐं टिकाणो इन जो आहे बाह ऐं न आहे ज़ालिमनि जे लाइ कोई भी मददगार। अलबत्ता की कुफ़ुर कयो उन्हनि माण्हुनि जिन चयो त बेशक अल्लाह ताला टिनि मां टियों आहे न आहे कोई भी इलाह महबूद मगर इलाह हिकिड़ो महबूद हिकिड़ो। जेकॾहिं न रुकिया उन खां जो चवनि था ज़रूरु छूंदी उन्हनि माण्हुनि खे पहुचंदी उन्हनि माण्हुनि खे जिन कुफ़ुर कयो इन्हनि खां अज़ाब दर्दनाक। छा जे लाइ पोइ तौबो नथा कनि अल्लाह जे तरफ़ ऐं बख़्शिश जी तरफ़
नथा कनि उन खां अल्लाह ताला बख़्शणहार बाझारो महिरबान आहे। नाए मसीह इब्ने मरियम अलैहिस्सलाम मगर रसूल, बेशक गुज़री चुका है इन खां पहिरियों रसूल, ऐं उन जी अम्मा उन जी मां सची हुई, सचार हुई, खाईंदा हुआ ॿई खाधो। ॾिस तूं कीअं था बयानु कयूं असां इन्हनि जे लाइ आयतूं, पोइ ॾिस तूं काॾे था उबता फिराया वञनि। चओ त छा इबादत कयो था तव्हां सवाइ अल्लाह जे, उन्हनि जी जेके नथा मालिक थियनि तव्हांजे लाइ कंहिं नुक़सान जा न की नफ़े जा। अल्लाह ताला इहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। चओ अहले किताब, न वधाउ कयो तव्हां पंहिंजे दीन में नाहक सां, ऐं न कढ लॻो अहिड़े क़ौम जे नफ़सानी ख़्वाहिशुनि जे जेके गुमराह थिया पहिरियों ऐं गुमराह कयूं घणनि खे ऐं भुलिजी पिया सिधे रस्ते खां। सूरह माइदा जो 9 रुकू, उन जी आयत नंबर 69 खां आयत नंबर 77 ताईं, ऐं 6 सिपारे जो 13 रुकू। अधु कल्ह टियों ॾींहुं पढ़ियोसीं, अधु अॼु पढ़ियोसीं। रुकू जे आख़िर ताईं तिलावत कईसीं ऐं उन जो तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो इख़्तिसार सां तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 3 सफ़ो नंबर 204 तां पेश ख़िदमत आहे। पहिरीं आयत में अल्लाह ताला बनी इसराइलिन जी आहद शिकनी जो बयानु फ़रमायो। जॾहिं बि इन्हनि वटि को रसूल उहे अहकाम आणींदो हो जेके उन्हनि खे पसंदि न हूंदा हुआ, उन्हनि जे तबियत जे मुताबिक़ न हूंदा हुआ, त पोइ पैगम्बरनि जी जमात खे, अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात जे जमात खे पूरो कंदा हुआ। किन हज़रात अंबिया इकराम अलैहिमुस्सलावात व तस्लीमात खे क़त्ल कंदा हुआ, शहीद कंदा हुआ, अल्लाह ताला जे अहकामनि खे न मञींदा हुआ, ज़ुल्म ऐं बग़ावत कंदा हुआ। पोइ अल्लाह ताला उन नतीजे में उन्हनि ते बुख़्त नसर खे मुसलत कयो। मुद्दत दराज़ खां पोइ मुल्क फ़ारिस बुख़्त नसर जे क़ैदे ज़िल्लत ऐं रुसवाई खां छॾाए करे बाबिल खां बैतुल मुक़द्दस वापसि थिया, ऐं उन वक़्तु माण्हुनि तौबा कई ऐं इस्लाह हाल जे तरफ़ मुतवजह थिया त अल्लाह ताला उन्हनि जी तौबा क़बूल फ़रमाई। पर कुझु ज़माने खां पोइ उहे ई शरारतूं बिल्कुलु अंधा ॿोड़ा थी विया, जो हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम, हज़रत याहया अलैहिस्सलाम जे क़त्ल जी जुर्रत कयूं, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे क़त्ल ते तैयार थिया। इन आयतुनि में अल्लाह ताला इन्हनि जूं अहिड़ियूं आदात शनिया नाज़ेबा हरकतूं बयानु फ़रमायूं। उन खां पोइ अल्लाह ताला फ़रमायो त इहे चवंदा इन्नल्लाह सालिसु सलासा, अल्लाह ताला 3 मां 3 आहे। रूहुल क़ुदुस, अल्लाह या मसीह मरियम, ऐं इहे 3 गॾु बात अल अयाज़ु बिल्लाह ते हिकिड़ो ख़ुदा थी पवंदो। अल्लाह ताला फ़रमायो त माबूद बरहक़ हिकिड़ो ई आहे, उनजो कोई बि शरीक कोन्हे। जेको अल्लाह सां शरीक कंदो उन जे मथां जन्नत हराम आहे, अहिड़े माण्हू जे लाइ जहन्नम आहे, ऐं इहो ज़ालिम आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां पहिरियों अंबिया ऐं रसूल जो सिलसिलो हलंदो आयो ऐं हलंदो रहियो। उन्हनि खे तवाम ऐं बका हमेशगी दुनिया में न हुई। अहिड़ी तरह हज़रत ईसा अलैहिस्सलाम भी दुनिया में हमेशा बाक़ी रहनि ऐं दुनिया जे इन्हनि खाधे पीते असबाब जा मोहताज न हुजनि, ईअं न आहे।
बल्कि हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन जी अम्मा साइण खाईंदा पीअंदा हुया ऐं ज़िंदगी गुज़ारींदा हुया। वो जेको खाइण पीअण जो मोहताज, निंड ऐं असबाब जो मोहताज, तो वो माबूद कीअं थो थी सघे, अल्लाह कीअं थो थी सघे। माना हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह न आहे, अल्लाह जी ज़ात वाहिद वहदहु ला शरीक लहू आहे। बाक़ी हज़रत मरियम बतूल नबी हुई या वली हुई, इते अल्लाह ताला फरमाया सिद्दीक़ा, सच्चार हुई, वलियाणी हुई, वली हुई। तारीफ़ बयान फरमाई आहे अल्लाह ताला। सिद्दीक़ा इहो विलायत जो मक़ाम आहे। जमूर उम्मत जी तहक़ीक़ी आहे त औरतुनि में नबूवत न आई आहे। इहो मनसब मखसूस आहे मर्दनि सां। वमा अरसलना मिन क़ब्लिक इल्ला रिजालन नूही इलैहिम मिन अहलिल क़ुरा। तोखां पहिरियों जेके बि मोकिलिया आहिनि अंबिया, उहे सभु मर्द हुया। आख़िरी आयत में अल्लाह ताला फरमायो, क़ुल या अहलल किताब ला तग़लू फ़ी दीनिकुम ग़ैरल हक़्क़। ए बनी इसराइलियो, दीन में हद खां वधाव न कयो। कीअं त नसारनि चयो इन्नल्लाह हुवल मसीह इब्न मरियम, अल्लाह इहो ईसा इब्न मरियम अलैहिस्सलाम आहे। यहूदिन वरी चई या क़ालतिल यहूद उज़ैर इब्नुल्लाह व क़ालतिन नसारा अल मसीह इब्नुल्लाह। यहूदिन चयो त उज़ैर अल्लाह जो पुटु आहे, नसारनि चयो त मसीह अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे। ॿई हद खां लंघी विया। ग़ुलू फ़िद्दीन जो मक़सदु इहा आहे त एतिक़ाद ऐं अमल में दीन जेका हद मुक़ररु कई आहे उन खां अॻिते वधी वञणु। मसलन अंबिया जी ताज़ीम जी हद आहे जो उनखे ख़ल्क़ ख़ुदा मां सभ खां अफ़ज़ल सम्झणो आहे ऐं एॾो इहो अक़ीदो न आहे रखिणो त नबी जेको आहे अल्लाह ऐं महबूद आहे। नबी जे बारे में जेकॾहिं उलूहियत ऐं महबूदियत जो अक़ीदो रखिबो त पोइ इहा ग़ुलू फ़िद्दीन आहे। दुनिया में अल्लाह ताला सॼी दुनिया इंसान ते पंहिंजे अहकामनि जे लाइ, हिदायत जे मालूम करण जे लाइ ॿ तरीक़ा रखिया आहिनि त अल्लाह कहिड़नि शयुनि जो हुकुम कयो आहे, कहिड़ियूं शयूं अल्लाह साईं खे पसंदि आहिनि, कहिड़नि शयुनि खां अल्लाह साईं रोकियो आहे, कहिड़ियूं शयूं अल्लाह साईं खे नापसंदि आहिनि। उन जे इल्म जे लाइ अल्लाह ताला ॿ तरीक़ा रखिया आहिनि। हिकिड़ो किताब जेके इंसान जे लाइ कानून हिदायतनामे जी हैसियत रखनि था। ॿियो पंहिंजा अहिड़ा मख़सूस ऐं मक़बूल बाना जिन खे अल्लाह ताला इंसाननि मां चूंडियो आहे ऐं उन्हनि खे पंहिंजी पसंदि ऐं नापसंदि जो अमली नमूनो ऐं पंहिंजे किताब जो अमली शरह बणाए करे मोकिलियो आहे, जिन खे दीनी इस्तिलाह में रसूल या नबी चइबो आहे। त जेके अची इंसान जी इस्लाह ऐं तरबियत कंदा आहिनि। अल्लाह ताला अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात खे ऐं आसमानी किताबनि खे नाज़िल फरमायो। अंबिया अलैहिस्सलाम खां पोइ उन्हनि जा नाइबीन, उलमा, मशाइख़, रिजालुल्लाह जिन माण्हुनि खे अची अल्लाह जे किताबनि, अल्लाह जे अहकामनि खां आगाह कयो। पर माण्हू इफ़रात ऐं तफ़रीद जे ग़लतियुनि में मुब्तला रहिया। दुनिया में मज़ाहिब में जेतिरा बि मुख़्तलिफ़ फ़िरक़ा पैदा थिया, उहे सभई इन हिकिड़ी ग़लती जी पैदावार आहिनि जो काथे उन्हनि खे हद खां वधाए करे रिजाल परस्ती जी नौबत पहुती ऐं काथे उन्हनि खे बिल्कुलु नज़रअंदाज करे उन्हनि खे छॾे ॾिनऊं। इन्ही ग़लती जे करे माण्हू जेको आहे बेराह रवी ते हलिया विया। अल्लाह जी फरमाए ला तग़लू फ़ी दीनिकुम ग़ैरल हक़्क़। दीन हक़ में
गुलूब न कयो, हद खां न टपी वञो, अल्लाह जे बयान कयल हदुनि ते क़ाइमु रहो, अल्लाह जे ॿुधायल दीन ते अमल कयो, एतिक़ाद में अमल में अल्लाह ताला जे अहकामनि जी पाबंदी कयो। तेसिताणी रुकू पूरो थियो। रुकू जो तफ़सीर तर्जुमो ऐं तिलावत थी ज़िंदगी रही थी ईंदड़ रुकू इंशाअल्लाह ताला सुभाणे तिलावत थींदसि। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा लक सल्लल्लाहु अलैहि व सल्लम। ला इलाहा